नाज़रीन खबर ने सोशल जारी है ڀرياسٽي के खबरनारो नोशहरो फीरोज ज़िले के मुख्तलिफ़ शहरन ڀرياسٽي बेरा रोड चानिया सुलेमान ठारूशा डरबेलो कंडियारो समेत मुख्तलिफ़ शहरन ऐं ॻोठनि जे अंदर माण्हुनि जे पीअण लाइ साफ़ पाणी जा सरकार पारां लॻायल आरो प्लांट जे मुलाज़मन खे सिंध 7 महीननि खां रहियल पघार न मिलण ते मुलाज़िम सॼे सिंध जा 60 ई आरो प्लांट गुज़िरियल ॾींहं खां एहतजाजन तौर बंदि करे छॾिया आहिनि। जॾहिं त आरो प्लांट जे मुलाज़िमन खैर मोहम्मद राजपुर ज़ाकिर हुसैन मुख्तियार अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ڀرياسٽي अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त असांजा नौशहरो फीरोज ज़िले समेत पूरे सिंध अंदर क़ाइम थियल 60 आरो प्लांट एहतजाजन बंदि कया विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त हीअ आरो प्लांट तेसिताईं न खुलिया जेसिताईं असां जूं 7 महीननि जूं रहियल पघारूं न ॾिनियूं वेंदियूं। ॿिए पासे बेरा रोड ऐं आसपास जा 60 आरो प्लांट बंदि थियण ख़िलाफ़ शहरी निसार अहमद कीरियो इक़बाल अहमद मलक ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरियुनि सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते शहरियुनि चयो त आरो प्लांट बंदि हुजण सबबि असां शहरी साफ़ पाणी पीअण जे लाइ सख़्त परेशान हाल आहियूं। हिननि शहरियुनि घुर कई त जल्द आरो प्लांट हलाए शहरियुनि खे साफ़ पीअण जे पाणी ॾिनो वञे। हिननि शहरियुनि चयो त केतिराई आरो प्लांट में केमिकल पिणु कटे विया आहिनि जॾहिं त केतिराई आरो प्लांट नाकारा बणियल आहिनि। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त जल्द आरो प्लांट खे फंक्शन करे जल्द खुलाया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।